दोस्तों मां इसाम मेमण अॼु तव्हां सां हिकिड़ी नई ॻाल्हि कंदुसि। शिकारपुर में अखियुनि जी अस्पताल जेका हेनरी हालैंड जे नाले सां मशहूरु आहे 1910 में ठही ऐं हिनखे ठाराइण में हितां जे सेठुनि जो कमु हुयो ऐं ख़ासि सेठ हीरानंद हुयो। सो 1907 में इंडिया में बि क़ाइमु थी हुई अखियुनि जी अस्पताल ऐं हुते हिकिड़ो डॉक्टर हूंदो हुयो जेको ओटीअ में अखियुनि जी ऑपरेशन जे दौरान सिगार पीअंदो हुयो, तंहिं करे हुनखे डॉक्टर सिगार चवंदा हुया। हेनरी हालैंड साहबु उनखे वठी आयो हुयो शिकारपुर में, जेके पहिरियों कैटरेक्ट मोतियो पाणी जेको आहे इन जूं जेके ऑपरेशन्स थियूं हुयूं उहे डॉक्टर सिगार कयूं हुई। तमामु घणा माण्हू हुया। जस्ट मूंखे इहो ई ॿुधाइणो हुयो त असां वटि जेको कमु आहे उहो पैसा हिंदुनि भरिया हुया। उनजी इहा मंशा हुई, ख़्वाहिश हुई त असांजो शहरु ठहे, सुहिणो लॻे ऐं कमु अंग्रेज़नि कयो हुयो। ऐं हिते पहिरियों जेके इन हेनरी हालैंड में ऑपरेशन्स थियूं हुयूं उहे डॉक्टर सिगार कयूं हुयूं। हेनरी हालैंड बाद में शुरू कयूं हुयूं। थैंक यू सो मच।